नाज़रीन, बदीन में डिप्टी कमिश्नर आगा शाहनवाज खान जी हिदायतुनि ते बदीन जे एसी मोहम्मद यूनिस रिंद मुख्तियारकार बदीन नबी बख्श सोलंगी बदीन शहर में मुख्तलिफ दुकाननि ते अघ चेक कया ऐं वधीक अघ वठंदड़नि खां ॾंढ वसूल कयो। तफ़सील ॾिसूं था दीदार मल्हा जी हिन रिपोर्ट में। बदीन माह रमज़ान जे भलारे महीने में अगन ते कंट्रोल करण लाइ डिप्टी कमिश्नर बदीन आगा शाहनवाज खान जी हिदायतन ते बदीन जे एसी मोहम्मद यूनुस रिंद मुख्तियारकार बदीन नबी बख्श सोलंगी बदीन शहर जी विज़िट दौरान फ्रूट जे दुकाननि रेड़नि ऐं समोसनि पकोड़नि जे दुकाननि जी विज़िट कई। उन मौके ते एसी बदीन ऐं मुख्तियारकार बदीन दुकानदारनि खे चयो त रमज़ान शरीफ़ में वधीक रेट वठण वारनि ते ॾंढ सां गॾु सज़ा पिणु ॾिनी वेंदी। रोज़ेदारनि खे ताज़ो फ्रूट सरकारी रेट ते ॾिनो वञे, जॾहिं त कुझु दुकानदारनि ते ॾंढ पिणु विधो वियो। साणनि गॾु प्राइस कंट्रोल माप तौर कंदड़ इदारे जो अमलो पिणु मौजूद हो। एसी बदीन चयो त असांखे किथां का शिकायत मिली त दुकानदार सड़ियल फ्रूट या रोज़मर्रा में इस्तेमाल थींदड़ ख़राब सामान ॾियण जी का शिकायत मिली त हिन ख़िलाफ़ सख़्त क़दम खंयो वेंदो। जॾहिं त डिप्टी कमिश्नर बदीन आगा शाहनवाज खान जा पिणु सख़्त अहकामात मिलियल आहिनि। कैमरामैन ज़ुबैर पुसियो साण दीदार हुसैन मल्ला, मेहरान टीवी न्यूज़।